औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा साईं, अॼु अव्हां खे ही जेको रहमतुनि ऐं बरकतुनि भरियो ऐं प्यार वारो महीनो रजब शरीफ़ शुरू थियो आहे, उन जे सिलसिले में चंद गुज़ारिशात पेश करियां थो। उम्मीद त अव्हां खे पसंदि ईंदियूं। मुंहिंजा साईं, जहाननि जे सरताज ऐं असांजे आका व मौला हुज़ूर हबीब मुहम्मद करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक आहे त अर रजबो शाहरुल्लाह ताला, यानी रजब मुंहिंजे रब करीम जो महीनो आहे। महीना त सभई मुंहिंजे रब करीम जा आहिनि, पर कन कन खे सरकार नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी निस्बत सां फज़ीलत ऐं जुदा जुदा अहमियत हासिल आहे। रब करीम रजब महीने जी 27 तारीख़ पंहिंजे हबीब पाक साहिब औलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्शनि खां मथे ला मकान ते घुराए पंहिंजो दीदार करायो ऐं पंहिंजी बादशाहीअ जो सैर करायो ऐं पंहिंजे कुर्ब मुहबत ऐं इश्क जी इंतिहा इहा कयाई जो कुल ज़ाहिरी ऐं बातिनी ख़ज़ाननि जूं चाबियूं संदन हवाले करे काइनात जी हर शइ खे संदन ताबेदारी में ॾेई छॾियईं। इहो सभु कुझु रब करीम पंहिंजी मर्ज़ी सां पाण कयो ऐं ही समूरो मेराज जो मामिलो बशरी ऐं मलकूती फ़हम ऐं फ़रासत खां घणो मथां ऐं अकुल जे इम्कान में अचण वारो न आहे। पाण मेराज वारी राति मके मुअज़्ज़मा खां बैतुल मुक़द्दस ताईं विया ऐं रातो राति मोटी आया ऐं काबतुल्लाह शरीफ़ खां मस्जिद अक़सा 1500 कोह परे आहे। उन ज़माने में जॾहिं हवाई जहाज़ न हुआ, कारूं न हुयूं, त इहो फ़ासिलो हिकु राति जे बि थोरे हिसे में कंहिं प्यादल या घोड़े उठ सवार खां कीअं तइ थी सघंदो। ऐं पाण बशरी सूरत में इहो फ़ासिलो तइ कयऊं ऐं उते कुल अंबिया जी इमामत कयऊं। इहो कंहिं बशर जे अकुल जे इम्कान में न अची सघंदो। पाण मलकूती सूरत में पहिरें आसमान खां सिदरतुल मुंतहा ताईं विया। इहो मलकूती मुल्क आहे, पर जॾहिं सिदरतुल मुंतहा खां अॻिते लामकान ॾांहुं वञण लॻा त मलाइकनि मुक़र्रबनि जो सरदार हज़रत जिब्राइल अमीन बि बीही रहियो ऐं अॻिते हलणु उन जे इम्कान में न रहियो। सरकार जे मलकूती सूरत में उते मलाइक मुक़र्रब बि पिणु दंग रहिजी विया। उन्हनि जे अकुल ऐं शऊर खां ॻाल्हि चढ़ी वई। जॾहिं पाण फ़कान काब कौसैन औ अदना वारी बुलंदी ते पहुता त उते फ़क़ति हिकु रब पाक पाण ऐं ॿियो संदन महबूब हो। इहा सूरत संदन हक़ ई आहे ऐं हक़ जे आॾो काइनात जो ज़र्रो ज़र्रो आजिज़ ऐं सजदारेज़ आहे। रब करीम इहो कमु पंहिंजी मर्ज़ी सां रजब शरीफ़ में कयो। उन करीम रब खे पंहिंजी मर्ज़ी ऐं रज़ा वारो महीनो करार ॾिनो। उन रब करीम रजब शरीफ़ खे पंहिंजी मर्ज़ी ऐं रज़ा वारो महीनो करार ॾिनो। उन करे हज़रत हबीब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन सरापा रहमत वारे महीने मां घणे खां घणी रब जी रज़ा हासिल कजो।
पाण फरमायाऊं त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला रजब खे फरमाईंदो, ए रजब तूं ॿुधाए त तो मुंहिंजे ॿाननि जा ऐब गुनाह ॾिठा, ॿुधा का शाहिदी त ॾे। रजब शरीफ़ अर्ज़ु कंदो, मुंहिंजा रब, दुनिया में तो मूंखे पंहिंजो महीनो करार ॾिनो, तूं बेसतार ऐं मूंखे बेसतार कयई, सो मूं महबूब जी उम्मत जा गुनाह ऐं ऐब ॾिठा ई कोन्हनि। हा मगर सवाब संदन घणा ई ॾिठा अथमि। उन करे तव्हां उम्मतियुनि खे घुर्जे त हिन महीने में चङा कम घणा ई सा कजो। मुंहिंजा दोस्तो, ही रजब शरीफ़ जे मामले में मुख़्तसिर ॻाल्हि अव्हांजी ख़िदमत में उन रजब शरीफ़ जी निस्बत सां ॿुधाई आहे। उम्मीद तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां रजब शरीफ़ मां घणे खां घणा फ़ाइदा हासिलु कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।